अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे सबूत सां ॿुधाईंदुसि त मुमताज़ मौलाई सचो आहे या हुनजी घरवारी। शुरू में दोस्तो जॾहिं मुमताज़ मौलाई जी घरवारी सोशल मीडिया ते आई त हुन मुमताज़ मौलाई ऐं हुनजे पुट ते तमामु ग़लति इल्ज़ाम हुया, जंहिंमें हुन इहो बि चयो त मुमताज़ मौलाई मूंखे घर मां धिका ॾाढी मार ॾेई छॾियो आहे। ऐं इहो बि हुन चयो त मुमताज़ मौलाई जो पुटु नशो कंदो आहे ऐं मुंहिंजी धीउ खे बि नशो कराईंदो आहे, हुन सां ग़लति कमु कंदो आहे। पर दोस्तो इहा ॻाल्हि आख़िर में बिल्कुलु ई ग़लति निकिती ऐं उन माई जी ग़लति बयानी साम्हूं अची वई। इहो बयानु जॾहिं हिन ॾिनो त हुन खां पोइ माण्हुनि मुमताज़ मौलाई खे ग़लति कमेंट कया, जंहिं ते मुमताज़ मौलाई जी तमामु घणी दिलि आज़ारी थी ऐं मुमताज़ मौलाई ज़ार कतारो रोअण लॻो। ऐं मुमताज़ मौलाई खे रोअंदो ॾिसी हुनजी धीउ सोशल मीडिया ते अची वई, जेका ज़रीना बलोच जी बि धीउ आहे। ऐं हुन इहो चयो तव्हां पंहिंजी माउ खे ग़लति न चवंदसि, पर हू जेको कुझु ॻाल्हाए रही आहे ऐं करे रही आहे बिल्कुलु उहो ग़लति आहे ऐं मुंहिंजो पीउ बिल्कुलु बेगुनाह आहे ऐं इहा औरत बिल्कुलु ग़लति बयानी करे रही आहे। मां ज़िंदगी में कॾहिं बि सोशल मीडिया ते नेट ते न आई आहियां ऐं हींअर इहा मुंहिंजी माउ आहे जंहिं मूंखे सोशल मीडिया ते नेट ते ज़लील कयो आहे ऐं मुंहिंजी इज़त नेट ते ख़राबु कई आहे। तव्हां ई ॿुधायो दोस्तो त छा उहा माउ आहे जेका पंहिंजी धीउ जी इज़त सोशल मीडिया ते ख़राबु करे। मुमताज़ मौलाई जी धीउ वधीक चयो त असांजे घर में फैमिली वारो माहौल आहे ऐं मां कॾहिं बि ज़िंदगी में गेट खां ॿाहिरि पेर न रखियो आहे, पर हीअ मुंहिंजी माउ आहे जेका मूंखे सोशल मीडिया ते ज़लील करे ऐं मुंहिंजी इज़त ख़राबु करे रही आहे। ईअं चई उहा ज़ारो कथा रोअण लॻी। त पोइ दोस्तो असांखे बि एतिरो जल्दी कंहिंजे लाइ राय क़ाइमु करे ऐं हुनखे ग़लति कमेंट न करणु घुरिजनि ऐं सोचे सम्झी ॻाल्हाइणु घुरिजे, छो त असांजे ग़लति कमेंट सां इहो थी सघे थो त केरु ग़लति क़दम खणी सघे थो, कंहिंजी दिलि आज़ारी बि थी सघे थी। उमेद आहे दोस्तो त अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां जॾहिं बि को वीडियो अपलोड कयूं त उहो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां फ़ाइदो हासिलु करे सघो। ॿिए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त।